कोई सावियां जो धरिया मुखड़ा विखा चा मदनी है मुखड़ा विखा चा ढोलने अखीं ॾाढियां झरिया रहमत दा महीना ए रहमत दा वेला यारो रहमत दा वेला लोकां दियां लख ठारा लोकां दियां लख ठारा साडी ठार मती लोकां दियां लख ठारा जिंदगी बेवफा ऐं बेबका शइ आहे। असीं सभु दुनिया में मुसाफ़िर ऐं परदेसी आहियूं। हिन जहान में न असांजे वॾनि खे रहण ॾिनो वियो, न वरी हमेशह असांखे ई रहण ॾिनो वेंदो। हिकु मख़सूस टाइम जे लाइ कंहिंखे 20 साल, कंहिंखे 25 साल, कंहिंखे 40 साल, कंहिंखे 50 साल, हिकिड़ो मख़सूस टाइम मोहलत ॾिनी वई आहे। इहो हिन जे लाइ लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, तव्हांजो इम्तिहान ऐं तव्हांजी आज़माइश वरती वञे त तव्हां में केर आहिनि जेकी चङा अमल करण वारा आहिनि। असीं सभु अॼु इम्तिहान गाह में वेठा आहियूं। असांखो परखा थी रही आहे, सचनि ऐं कूड़नि जो इम्तिहान थी रहियो आहे। ही दुनिया सारो आज़माइश जो घर आहे। कहिड़ा ख़ुशनसीब आहिनि जेकी पंहिंजे मालिक करीम खे राज़ी कनि था, ऐं कहिड़ा बदबख़्त आहिनि जेकी पंहिंजे मालिक जो दर छॾे ॾियनि था। क़ुरान अज़ीज़ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे बाननि सां मुख़ातिब आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ए इंसान तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां मग़रूर करे छॾियो। अल्लाह असांखो पुछे थो, ओ इंसान, ओ बाना, ॿुधाए, जवाब ॾे त कहिड़ी शइ तोखे पंहिंजे करीम रब खां गाफ़िल बनायो आहे। अल्लज़ी ख़लक़, जंहिं रब तोखे पैदा कयो, जंहिं रब तोखे ख़लक़ियो, अणहूंद मां हूंद बनायो, तोखे सएं लिङी कयईं, अखियूं ॾिनई, हथ ॾिनई, कन ॾिनई, पेर ॾिनई, दिलि ॾिनई, ॾिसण जी कुवत ॾिनई, ॿुधण जी कुवत ॾिनई, चखण जी कुवत ॾिनई। केतिरा अल्लाह तुंहिंजे मथां एहसान कया आहिनि, कहिड़ियूं अल्लाह जूं तुंहिंजे मथां नेमतूं थी रहियूं आहिनि। इन नेमतुनि जे बावजूद ओ बेवफा इंसान, ओ बेखबर इंसान, ओ बेकदुर इंसान, मा गर्रक बिरब्बिकल करीम, तोखे कहिड़ी शइ पंहिंजे करीम रब खां गाफ़िल करे छॾियो आहे। केॾे अरमान जी ॻाल्हि आहे, केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे
के माण्हू जो हिकिड़ो चांहि जो कोप असां को ज़िंदगी में नथो विसरे त फलाणे मूंखे फलाणे वक़्त में चांहि प्यारी हुई, पर पंहिंजे मालिक करीम जा हेॾा वॾा वड़ असां खां विसरी विया, हेॾा एहसान असां खां विसरी विया। रब्बुल आलमीन जल्ल शानहू कुरान पाक में एक ॿी जाइ ते अजीब अंदाज में बानन सां मुखातिब रब फरमाए थो, कुतिलल इंसान मा अकफर, मायो वियो इंसान, केॾो न नाशुक्रो आहे, केॾो बेशुक्रो आहे, केॾो बेक़दरो आहे इंसान। मिन अय्यि शैइन ख़लक़हू, ॾिसे नथो त मूं उनखे छा मां पैदा कयो आहे, कहिड़ी शइ मां मूं उनखे ठाहियो आहे। ॿुधायांव छा मूं ठाहियो अथमांसि। रब थो फरमाए, मिन नुतफ़तिन ख़लक़ह, हिकिड़े पाणी जे नापाक फुड़े मज़ा मूं रब उनखे ठाहियो, पाणी जे कतरे मज़ा मूं रब उनजी सुहिणी सूरत ठाही, सुहिणी शबीह ठाही, किरोड़ नेमतुनि सां मूं रब उनखे नवाज़े छॾियो। ऐं अॼु उहो इंसान आहे जेको मुंहिंजे सॾ ते नथो अचे। मालिक करीम जो सॾ मिले थो ऐं तोखे दुकान पंहिंजो प्यारो आहे, तोखे ओताक प्यारी आहे, तोखे पंहिंजे दोस्त जी कचहरी प्यारी आहे, पर पंहिंजे मालिक करीम जे सॾ ते नथो वञे। अड़े कुत्तो हूंदो आहे न, कुत्तो, उनखे मालिक जॾहिं मन सॾींदो आहे त पुछड़ो लोॾींदो अचे, मालिक जे पेरनि ते किरंदो। कॾहिं मालिक गुस्से में अची वञे, कावड़ में अची वञे, उनखे तड़ाईंदो आहे, कुत्ते खे दर तां लोधींदो आहे, पर कुत्ते कॾहिं पंहिंजे मालिक जो दर न छॾियो। ओबर जा टुकर खाधई, उनखे को सुठी ग़िज़ा कोन मिली हुई, ओबर जा टुकर खाधई, मालिक जेको हॾो उछलायो, बूटी खाई हॾो उछलाई, उन हॾे खे वञी उन कुत्ते खाधो। सुम्हण जे लाइ हंधु बिस्तरो कोन मिलियुसि, पर उहे ओबर जा टुकर जेके हुनजे पेट में पिया आहिनि, उन टुकरनि जो केतिरो त क़दुरु शुनास आहे। पंहिंजे मालिक जो दर न छॾींदो आहे, पंहिंजे मालिक सां वफ़ादार हूंदो आहे। सारी राति मालिक सुम्ही पवंदो आहे त बि कुत्तो जाॻंदो आहे, कंहिं दुश्मन खे दर ते अचणु न ॾींदो आहे। ऐं असां इंसान अशरफुल मखलूकात, केॾा पंहिंजे मालिक करीम जा असांजे मथां एहसान ऐं थोरा आहिनि। इन त उद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा, जे ॻणियो त ॻणे न सघंदव, ॻणे न सघंदव। हिकिड़े ॾींहुं मूंखे, मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां थो, मूंखे ख़्याल आयो त मां पंहिंजे जिस्म खे ॾिसां त मूं ते अलाह ताला केतिरा एहसान कया आहिनि। पोइ मां हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां, जेतिरी मूंखे सम्झ, जेतिरो मूंखे शूर आहे, उन मुताबिक़ मूं इहो दिलि में सोचियो त जेका बि मां सम्झंदुसि त ही मूं ते नेमत आहे, उन ते मां चवंदुसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पोइ इएं मूं ॻणणु शुरू कयो, सम्झां पियो त अखियूं अलाह जी नेमत आहे, चयुमि शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वरी सोचियुमि कन अलाह जी नेमत आहे, मुंहिंजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी त मां इहे पंहिंजे सर्व जिस्म खे ॻणींदो रहियुसि ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदो रहियुसि। चवंदे 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 मां पाण थकिजी पियुसि, पर मुंहिंजे रब जूं नेमतूं न खुटी सघूं, जेके मुंहिंजे सम्झ में, फ़हम में आयूं।
पर हिकिड़ा त अहिड़ा एहसान आहिनि जिन खे असांजो फहम अञा ताईं सम्झी बि न सघियो आहे। रब जा उहे बि एहसान असां ते जेके अञा असां सम्झो बि कोन्हे त का हीअ पर असांजे मथां रब जी नेमत। हाँ फ़कीरो, अगर का थोड़ी तकलीफ़ पहुचेव थी त केॾियूं दाहूं था कयो, केतिरियूं शिकायतूं था कयो। कॾहिं मुंहिंजे महबूब रब जो शुक्र बि अदा कयो न। हेॾा तव्हां ते एहसान कया थी, कॾहिं हुनजो शुक्र बि त अदा कयो। हाँ केॾा तव्हांजे मथां रब जा वण थिया आहिनि। ऐं तव्हां पंहिंजे किरदार खे ॾिसो, पंहिंजे अमालनि खे ॾिसो, पंहिंजे गिरेबान में पाण खे पुछो, पंहिंजे ज़मीर खां पुछो त तव्हां पंहिंजे रब सां केतिरी वफ़ादारी कई आहे। पंहिंजे सुहिणे नबी सां तव्हां केतिरा वफ़ादार आहियो। जे महबूब जे सदके टुकर मिले पियो, जे प्यारे पुनल जे सदके रब असांजे मथां वण करे छॾिया आहिनि, उन रब जा केतिरा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन जे रसूल जा असीं केतिरा क़दुरदान आहियूं। कॾहिं गौर कयो। अॼोकी रात में आउं हिन पूरी जमायत खे दावत फ़िक्र ॾियां थो त फ़िक्र कयो, सोचो त तव्हां आहियो केरु, तव्हांखे ख़लकियो कंहिं आहे, छो ख़लकिया विया आहियो, छो दुनिया ते आया आहियो, तव्हांखे कंहिं ठाहियो आहे ऐं तव्हांखे वञणो काॾे आहे। तव्हांजी ज़िंदगी खां पोइ वरी ॿी जेका ज़िंदगी अचण वारी आहे उन ते गौर कयो। ॻाल्हि सम्झो था? अज़ीज़ान गिरामी, हीअ बरकतुनि वारी रात असां खां मुतालबो करे थी असां जेकी ख़ताऊं थी वियूं ॼाणी वाणी या अणॼाणाई में, ख़बरवार हूंदे या बेख़बरी में ख़ताऊं थी वियूं, मां पंहिंजे गिरेबान में ॾिसां तव्हीं पंहिंजे गिरेबान में ॾिसो। ज़िंदगी कीअं गुज़री आहे, कहिड़नि कमनि में गुज़री आहे, रातियूं कीअं गुज़रियूं, ॾींहं कीअं गुज़रिया। अॼु पंहिंजे मालिक जे दर ते रुजू इल्लाह जी रात आहे। अल्लाह जे दर ते रुजू थियो, माफ़ी तलब थियो, सिदक सां, इख़लास सां अल्लाह जे दर ते माफ़ी वठो त मुंहिंजा मौला बराबर बेवड़ो आहियां, बराबर निकम्मो, नालायक, बदकिरदार, बदअमाल आहियां, त मुंहिंजा मौला अॼु तुंहिंजे सखा जी रात, अॼु हिन कमीने ते करम कर। अॼु अल्लाह जे दर ते माफ़ी वठण जी रात, पिशेमान थियण जी रात, बख़्शिश घुरण जी रात, रुठल राणे खे रिझाइण जी रात। अगर अॼु को असांजे अख मां पिशेमानी जो ॻोढ़ो किरी पियो, यकीन आहे त अॼु ज़रूर माफ़ी मिलंदी। तुबकू औ तबाकू, रो भला रोअण न चेव त रोअण वारी सूरत बणायो, रोअण न अचे त रोअण वारनि सां गॾिजी वियो। हिकिड़ो माण्हू ख़ुदा जे ख़ौफ़ में रोए, लरुहिमू मन हौलहू वलौ कान इशरीन अल्फा, हिकिड़े रोअण वारे जे सदके उन जे वेठल चौधारी गिर्द वेठल माण्हुनि खे रब बख़्शे छॾींदो आहे, भली खणी 20,000 माण्हू हुजनि। अॼोकी रात में
अल्लाह जे दर ते सिदक सां सच्चाई सां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं ऐं अॼु हिकिड़ी नई ज़िंदगी खणी मोटूं, हितों वापसि वरूं त सुभाणे खां हिकिड़ो नई ज़िंदगी जो बाब शुरू कयूं, जंहिंमें इहो अज़्म, इहो दिलि में पक्को इरादो खणी वञूं त हाणे अल्लाह जी बेफ़रमानी कोन कंदुसि। इहो दिलि में पक्को वाइदो खणी वञो त अॼु खां पोइ इंशा अल्लाह जे हुक्मनि जी भञकड़ी कोन कंदुसि, पंहिंजे सुहिणे रसूल मदीने वारे साईं सां वफ़ादार थी रहंदुसि, पंहिंजे महबूब जो दर जो गोलो गुलाम थी रहंदुसि, महबूब जे हुक्म जे मथां अमल कंदुसि। छा आहे को तव्हां में इन ॻाल्हि जो वाइदे करण वारो? अज़ीज़ान गिरामी, जेका नई ज़िंदगी शुरू कयूं उन ज़िंदगी जे अंदरि तव्हां असां निमाज़ी बणिजी वञूं, पक्का निमाज़ी, 5 वक्त नमाज पढ़ंदासीं जी, ऐं इंशा अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिए त तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदासीं जी, ऐं पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़ुबान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाईंदासीं। ॻाल्हायो। हलाल रोज़ी पाण बि खाईंदासीं, पंहिंजे बच्चनि खे बि हलाल खाराईंदासीं, हराम जे वेझो न वञिबो, पराई गिला न कबी, ग़ीबत न कबी, सखी बणिजो, जवाद बणिजो। अल्लाह साईं दौलत ॾिनी आहे त ख़ुदा जे रस्ते में ख़र्च कयो, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे उन ॼाण में फाथल आहियूं असां। हर को पंहिंजे ज़ाती मफ़ाद, पंहिंजो मक़सदु हुजे, पोइ ॿिए कंहिंजो पंहिंजे मक़सद जे पूराए में भली ॿिए जो लख जो नुक़सानु थिए त भली थिए। असांजी सोच अॼु इहा आहे, पर अॼु वाइदो कयो त इंशा ॿियनि जे लाइ बि सोचींदासीं, ॿियनि जी भलाई बि सोचींदासीं। मथे मथे हथु खणो ऐं अमिड़ियुनि भेनरुनि खां मां वाइदो वठंदुसि त दिलि में पक्को अज़्म कयो त अॼु खां वठी कंहिंसां झेड़ो कोन कंदियूंसीं, फसाद न कंदियूंसीं, पंहिंजे मुड़ुसनि जी फर्मा बरदारी कबी, अबे अम्मा जी इज़त कबी, ऐं मर्द ऐं औरतूं, फ़क़ीर फ़क़ीराणियूं सभु दिलि में इहो अज़्म कयो त पंहिंजे घर में माहौल दीन जो पैदा कंदासीं। नंढड़ा वॾा सगीर कबीर सभु अल्लाह जे दीन सां। रोज़ानो हिकिड़ा 5-10 मिंट तव्हां मखसूस कयो, पंहिंजे घर वारनि खे गॾाए विहारियो, 5 मिंट या 10 मिंट 15 मिंट पंहिंजे घर वारनि खे गॾाए विहारे उन्हनि खे हिकिड़ी 2 नसीहत जी ॻाल्हि ॿुधायो। भला ॿियो न त तव्हां वटि किताब हिन फ़क़ीर जो घर ऐं घर वारा हूंदो, उन में घरेलू ज़िंदगी जा मसाइल लिखियल आहिनि, हिकिड़ी हदीस रोज़ बचड़नि खे पढ़ी ॿुधायो, सभिनी खे विहारे, ज़ाल खे, न्याणियुनि खे, पुटनि खे, सभिनी बाबा वेहो, हाणे कुझु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हिकिड़ी हदीस सिंधी में तर्जुमो बि लिखियो पियो आहे, तर्जुमे सूदी उहा हिकिड़ी हदीस पढ़ी उन्हनि खे ॿुधायो, फुड़ीअ फुड़ीअ तला। ॻाल्हि सम्झो था? पंहिंजे घर जे अंदरि नेकाई ऐं दीनदारी पैदा कयो, ऐं न्याणियूं जवान थियनि त उन्हनि खे विहारियो न। इहो वॾो ज़ुल्म आहे, वॾो ज़ुल्म आहे, बेहद ज़ुल्म आहे।
जंहिंमें असांजी उहे न्याणियूं उहे अफ़ीफ़ ऐं पाक दामन न्याणियूं जेके कंहिंखे दाह नथियूं ॾेई सघनि पर उहे ज़ुल्म जी चक्की में पीसजी रहियूं आहिनि। तव्हांखे हया कोन थो अचे, पंहिंजे न्याणियुनि ते बाझ कोन थी अचे। इहो तव्हां जेको ज़ुल्म पंहिंजे सिर ते खणो था, अल्लाह वटि ज़रूरु हिन जो तव्हांखे हिसाब ॾियणो पवंदो। मूंसां वाइदो कयो, जेके बि न्याणियुनि जा पीअर आहियो, न्याणियूं अल्लाह साईं जल शानू ॾिए थो, या न्याणी रब जी रहमत आहे। पुट अगरि अल्लाह जी नेमत आहे त न्याणी रब जी रहमत आहे। न्याणी जवान थिए, उनखे नेक साले घराणे में उनजी शादी करायो, न्याणी विहारे न छॾियो। ऐं जेकॾहिं तव्हांजे रिश्तेदारनि में, तव्हांजे बिरादर में का न्याणी वेठल आहे ऐं तव्हांजो वस हली सघे थो त उनजे न्याणी जे परणाइण जो इंतज़ाम कयो, रिश्तो ठाहे ॾियो उनखे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, भले में भली सिफारिश कंहिंजे शादीअ जी सिफारिश आहे। कंहिंजी शादी जे लाइ सिफारिश करे, या भले में भली सिफारिश इहा आहे। ऐं हिकिड़ी मुआशरे में वॾी वॾी ख़राबी पैदा थी आहे, जंहिंजो फैलाइण जो बुनियादी सबब मोबाइल फोन आहे। उरियानी, फहाशी, बेहयाई, बदनिगाही, बदख्याली, इहे सभु शयूं जंहिंखे क़ुरान शरीफ़ में फवाहिश सॾियो वियो आहे, इहे फाहिशात शयूं, इन्हनि जो बुनियाद अॼुकल्ह मोबाइल फोन आहे। हाणे हिते नौजवान तव्हां चओ त मां तव्हांखे कंहिंजी बि फोन खोलियो, जेके इहे मोबाइलूं जेकी पंहिंजो कैमरा वारियूं रखियूं वेठा आहिनि, हर हिकु वटि रनुनि जा फोटू आहिनि, फिल्मुनि जा उघाड़नि, फिल्मुनि जा उहे सीन उन में भरियूं रखियूं वेठा आहिनि। वांदा वेहनि था, उहे खोलियूं वेठा आहिनि, के गेम वेठा था खेॾनि। पढ़ाइनि छोकिरियुनि जा उहे नंबर उन में रखियूं वेठा आहिनि। ख़ुदा खां डिॼो, ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। मोबाइल रखण खां तव्हांखे मना कोन थो कयां, भली मोबाइल रखो पर उनखे जाइज़ तरह इस्तेमालु कयो, नाजाइज़ इस्तेमालु न कयो। क़बूल आहे? पराई औरत खे ॾिसणु, बुराई जी नज़र सां ॾिसणु शरअन जाइज़ कोन्हे। ज़िना खां बचो, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। ज़िना जे वेझो न वञो, छो त ज़िना बुरो फेल आहे, निहायत बुरी वाट आहे। अल्लाह जो ॾमर, अल्लाह जो कहर, अल्लाह जो ग़ज़ब टिन माण्हुनि जे मथां बस कड़कण वारो आहे। हींअर थो कड़के या सुबुह या शाम थो कड़के, टे माण्हू हर वक़्तु ख़ुदा जे ॾमर जे हेठां हूंदा आहिनि। टे माण्हू, हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजी पाड़े सिरण औरत सां ज़िना करे, ॿियो उहो माण्हू जेको वाइज़ ॿुधे, तकरीर ॿुधे, नसीहत ॿुधे, पर हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾे, उन ते अमल न करे। ऐं टियों उहो माण्हू जेको पीरी अची वियसि, वारड़ा अछा थी विया, पर अञा बि बेहयाई में, अञा बि गुनाहनि ते दिलेर आहे। पीरी अची वई पर अञा गुनाहनि खां नथो बचे। इहे टे शख़्स हर वक़्तु अल्लाह ताला जे गिरफ़्त जे हेठो हूंदा आहिनि। अल्लाह साईं शल ढक ढके मुस्लमाननि पंहिंजे घरनि जो सतुर ऐं परदो मज़बूत कयो, लोढ़ा मन पंहिंजे घर जा उहे मज़बूत कयो। घरवारी सतुर सां, परदे सां, बिरादरी जी मिटी माइटी शादी शुगुल थिए थो, बेशक उन्हनि सां उथो वेहो, सिल रहमी बेशक कयो, पर तव्हांजा बच्चा वेंदा त परहेज़ सां, सतुर सां वेंदा।
ॻाल्हि सम्झो था। ऐं जेकॾहिं तव्हां वटि जो अबो ऐं अमड़ ज़िंदा आहिनि उन्हनि जी ख़िदमत कयो, अबे अमड़ जी ख़िदमत कयो, छो त अबे अम्मा जे ख़िदमत में अल्लाह जी ज़ात राज़ी थींदी आहे। पीउ खे राज़ी करण में रब राज़ी थींदो आहे, पीउ खे ॾमराइण में अल्लाह ॾमरजी पवंदो आहे। पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कयो, पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कयो ऐं अल्लाह जी ज़ात ते भरोसो रखो। गम अचे, दुख अचे, परेशानी अचे त दिलगीर रसूल न थियो, परेशान न थियो। को दुख अचे थो न, ज़िंदगी आहे, सर्दी बि ईंदी आहे, गर्मी बि ईंदी आहे, इंसान जी ज़िंदगी जो हिस्सो आहे, सम्झो था। दुख अचे हरगिज़ दिलगीर न थियो, तबीयत जे नामुवाफ़िक़ ॻाल्हि अचे सब्र वारा बणिजी वञो, अल्लाह जे तकलीफ़ ते सब्र कबो ऐं रब जी नेमत मिले त उन ते रब जो शुक्र अदा कबो। फ़क़ीरो साबिर भी बणिजी वञो, शाकिर भी बणिजी वञो। क़बूल आहे? ऐं जेके महबूबन करीमन जा गुस्ताख ऐं बेअदब आहिनि उन्हनि खां परे भॼो। बेअदब तव्हांखे ख़बर आहे त हीउ सहाबनि जो गुस्ताख आहे, तव्हांखे ख़बर आहे त हीउ मदीने वारे साईं जी शान जो बेअदब आहे। असुल अहिड़े माण्हू जे मोह खे बि चिताई न ॾिसो, सम्झो था। भली तव्हांजो उन में को कमुकार आहे, को मफ़ाद आहे, को दुनियावी ॾेती लेती आहे, त पोइ ईअं वेहो जीअं वञी माण्हू काकूज़ में वेंदो आहे। काकूज़ में ख़ुशी सां वेहबो आहे, ॿुधायो, मजबूर आहे माण्हू 5 मिंट कमु लहे त वरी ॿाहिरि भॼे। मजबूरन अहिड़े माण्हू सां तव्हांजो को लाचारी कमु आहे त बि ईअं वञी वेहो, बसि पंहिंजो कमु कढो ऐं भॼो। अहिड़े माण्हू सां यारी रखणु तव्हांखे हक़ न आहे। जेको तुंहिंजे पीउ जो भला दुश्मन हुजे उन सां यारी रखंदे, तुंहिंजे भाउ बिरादर जो दुश्मन हुजे उन सां यारी रखंदे, अड़े जेको मुस्तफ़ा सुहिणे जो दुश्मन आहे, जेको मदीने वारे साईं जो गुस्ताख आहे, उन सां यारी ठहे थी असांजी? ॻाल्हायो, उन सां यारी ठहे थी? अहिड़े बेअदबनि खां, अहिड़े गुस्ताखनि खां परे भॼो। ऐं फुर्सत जा लम्हा, वांदकाई जा वक़्त अल्लाह वारनि जी सोबत में गुज़ारियो, सालिहनि जी संगत में। जेको वक़्तु मिले न वांदकाई जो, पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी मजलिस में वञी गुज़ारियो। छो त दिल इंसान जी गुनाह कंदे कंदे कटिजी वेंदी आहे, पोइ अल्लाह वारनि जी सोबत में उन दिल खे जिला ऐं रोशनी मिलंदी आहे, दिल मुनव्वर थी वेंदी आहे, दिल मुसफ़ा बणिजी वेंदी आहे। अल्लाह वारनि जी सोबत उन जी दिल जे कटुनि खे धोंदी ऐं लाहींदी आहे, सम्झो था। अल्लाह वारनि जी सोबत ज़रूरी आहे। ऐं वांदकाई जूं घड़ियूं बजाए टीवी ॾिसण जे, बजाए अख़बार ते टाइम बर्बाद करण जे, उहे लम्हा वेही सुहिणे नबी ते सलात पढ़ो। रोज़ानो घटि में घटि 313 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ो, तेसी ताईं तव्हांखे मौत न ईंदो जेसीं मदीने वारे जो दीदार न थिए। हबीबनि जी ज़ियारत करे पोइ दुनिया तो लॾींदव। 313 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं रोज़ानो घटि में घटि थोरड़े में थोरो बि 11 तस्बीहूं इस्म ज़ात अल्लाह 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 अल्लाह। आख़िरी ॻाल्हि त दुनिया जे शयुनि सां दिलि न लायो, दिलि रखो मदीने वारे साईं सां। बसि इहो अॼोको सबक़ु आहे। दिलि तव्हां पुटनि खे आज़मायो,
तव्हां भाइरुनि खे आज़मायो, तव्हां अबे खे आज़मायो, तव्हां अम्मड़ खे आज़मायो, हर को तव्हांखे मतिलब में नज़र ईंदो, हर को मतिलब जे ख़ातिर तव्हां में चंबड़ियो पियो आहे। हाँ, दोस्त ॾिसो, यार ॾिसो, पग मट यार आहिनि, पर को वक़्तु ईंदो साथ छॾे वेंदा, पर अहिड़ो साथ जेको क़ब्र ताईं क़ाइमु हुजे उहो मदीने वारे साईं जो आहे। हाँ, दुनिया जे शयुनि सां हथ उन्हनि में, कमकार में हथ उन्हनि में हुजे, हथ कार सां, दिलि यार सां। समझो था, दुनिया जो कमु छॾे न आहे ॾियणो, भली बनी कयो, वापार कयो, धंधो कयो, कारोबार कयो, पर दिलि तव्हांजी मदीने वारे साईं सां हुजे। ॻाल्हि सम्झो? हाँ, भला इहा दिलि कीअं पैदा थींदी? दिलि मोहबत लाइण सां त कोन लॻंदी आहे न, इहा त हिकिड़ो इनाम आहे ख़ुदा जो, सम्झो था। पर उन जे लाइ कुझु लवाज़मात अहिड़ा आहिनि जिन जे करण सां मोहबत नसीब थींदी आहे। मसलन घणो दुरूद पढ़ो, मदीने वारे साईं जी मोहबत पैदा थी। तव्हां घणो सोने हबीब जूं नातूं पढ़ो ऐं नातूं ॿुधो, महबूबनि जे शान में नातूं पढ़ो ऐं नातूं ॿुधो। राति जो वांदकाई जे टाइम में ईअं सफ़ा अकेला थी पोइ ईअं मुंहुं मदीने पाक ॾे करे पोइ वेही पंहिंजे सुर में वेही झूंगारियो, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, या हबीब अल्लाह अड़न आधार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं। सद मदीने में सिगो हिन फ़कीरन खे मिठा, सद मदीने में सिगो हिन ग़रीबन खे मिठा, वस तुंहिंजे जंहिंखे सदी सरदार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं। मुंहिंजा दोस्तो, इश्क रसूल हिकिड़ी दौलत अथव, हिकिड़ो सरमायो अथव, हिकिड़ी अहिड़ी दौलत आहे जंहिंसां दुनिया जी बि कामयाबी, आख़िरत जी भलाई। ॻाल्हि सम्झो था? भला जेकॾहिं हींअर ताईं इहा शइ न मिली आहे त अॼु राति घुरण जी आहे। हाँ, रहमत जी राति आहे, वरी ॾिसो रहमत वसे बि थी पई। हाँ, सुभान अल्लाह। हदीसुनि में आयो आहे त जॾहिं सनी सनी बूंदा बांदी हले पई, ओॾी महिल बानो जेका दुआ घुरंदो सा अल्लाह वटि क़बूल। इहो दुआ जे क़बूलियत जो मौक़िया गॾु करे ॾिना आहिनि। 15 शाबान क़बूलियत जी राति, ठीकु आहे, राति ढली वञे, आधी राति लड़ी वञे, क़बूलियत जो टाइम, मींहुं वसे पियो, क़बूलियत जो टाइम, अल्लाह जे सालिह बाननि जो इज्तिमा हुजे, क़बूलियत जो टाइम, 40 मोमिन बाना गॾु थियनि त उन में हिकिड़ो वली ज़रूर हुजे। हाणे हिते निहार, हाँ, तव्हां ॿुधो आहे न त 15 शाबान ते मींहुं रहमत जो वसंदो आहे, रहमत वसंदी आहे, उहा रहमत इहा आहे न, वसे थी न पई। ॾिसो अखियुनि सां, ॿियो कीअं रहमत, तव्हां छाखे रहमत चवंदो? इहा रहमत वसे पई न। हाँ, दिलुनि खे हाज़िर करे, दिलुनि खे हाज़िर करे मुहब्बत ऐं ज़ौक़ सां सलात तस्बीह नमाज़ पढ़बी, उन खां पोइ दुआ घुरबी। उन दुआ में मथड़ा उघाड़ा करे मालिक करीम खे हाज़िर मौजूद समझी ईअं दुआ घुरंदासीं, इंशाअल्लाह बुक मुंहं ते वराइण खां अॻे अल्लाह साईं असांजूं मुरादूं पूरियूं।
ये वक्त आ यार खे राज़ी करण जो। हाँ, जिंदगी बराबर ग़िफ़लत में गुज़री वई आ, पर अल्लाह ताला हिकिड़ो सुनहरी मौक़ो असांखे ज़िंदगी में हिकु भेरो वरी मिलाए। सुती किस्मत निंदरऊं जगा न सघियुम, सुती किस्मत निंदरऊं जगा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम, मुंड दी चंदरी हुयम ता मैं रुलदी रहियुम, साईं दे लड़ न लगम ता मैं भुलदी रहियुम, गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुम, गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुम, गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुम, ओ पल खाली थिया कुछ बचा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम, सुती किस्मत निंदरऊं जगा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम, खड़ा नफ्स शैतान फटके चा जेड़ा ने क्या अमल डाकू लुट जो गया, ओ जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या, जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या, ओ डाकू लुट दे गई मैं अला न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम, ओ सोना मदनी माई मैं मना न सघियुम, सल्लल्लाहु अलैहि या कोई सावियां जो धरिया मुखड़ा विखा चा मदनी है, मुखड़ा विखा चा ढोलने अखीं ॾाढियां झरिया, रहमत दा महीना ए रहमत दा वेला यारो, रहमत दा वेला लोकां दिया लख ठारा लोकां दिया लख ठारा साडी ठार मती, लोकां दिया लख ठारा है हबीब अल्लाह
कोई सावियां जो धरिया मुखड़ा विखा चा ढोलने है
सब वेहो दोस्तों वेहो 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 अदा वेहो हेठ सब वेहो अदा वे अदा मेहरबानी करे वेही रहो अदा सभई मोहब्बत वारा वेही रहो इंशाल्लाह ही सखा है मुझे सोने पीरे दी के जिक्र जैसा था नगर नगर है गली गली है कहिए सुभान अल्लाह